नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं मटन आलू कीमा। कीअं तयारु कयूं था, हलो त हली तयारु कयूं। कीमा आलू तयारु करण लाइ असांखे छा खपे, मां तव्हांखे ॿुधायां। हे बसर असांजा स्लाइस कटिंग करे चुका आहियूं। ॿ बसर असांखे इन में खपंदा। अधु किलो असांजो कीमो आहे। असां कीमो तयारु करण लाइ असां कुकर में तयारु कंदासीं। हिकु केवी असां घीअ जी विधी आहे बसर खे दाग पचाइण जे लाइ। असांजो दाग पची वञे, असां फुल दाग न पचाईंदासीं, हल्को पचाईंदासीं। कीमो न त तेज़ कलर जो थी वेंदो। इन में असां पाणी विझी छॾींदासीं। कीमो पाण ई पाणी कढंदो आहे। असांजो दाग पची चुको आहे। असां इन में कीमो ऐं असांजा जेरा ऐं बुकियूं हुयूं, असां सिंधीअ में इन खे चवंदा आहियूं, असां उहे बि इन में विझी छॾींदा। 2 फोटा असां इन में विझंदासीं। जीरो विझंदासीं, अधु चमचो असां जीरो विझंदासीं। ऐं ॿियो दालचीनी असां विझंदा। असां भुञंदासीं, हेठि विझी छॾींदासीं। इन में असां सुका धाणा असां आख़िर में विझंदा आहियूं। असां भाॼी असांजी ब्लैक थी वेंदी आहे। कुकर में असां 4 सीटियूं ॾियाराईंदासीं। हे असांजा टमाटा पटाटा असां कटिंग करे चुका आहियूं। हे असां सावा मिर्च 4 असांजा सावा मिर्च, 2 टमाटा असां इन जी छिलको लाहे छॾींदासीं। इन जी असां कटिंग असां ॾिसो कुकर खे खोले करे असां इन खे भुञंदा। जेतिरो असां कीमे खे भुञंदासीं ओतिरो असांजो कीमो तमामु घणो सुठो ऐं टेस्टी थींदो आहे। हाणे असां इन में थोरो पाणी विझी करे असां हिन खे कुकर खे बंदि कंदासीं। टमाटा विझी करे असां इन खे बि 4 सीटियूं ॾियाराईंदासीं। विच में असां खोले ॾिसंदासीं जीअं असांजो कीमो सड़ी न वञे, ख़राबु न थी वञे। ॾिसो असां कीअं इन खे भुञूं था। जेतिरो असां इन खे भुञंदासीं इन जी स्मेल निकिरी वेंदी, तमामु घणो टेस्टी थींदो। ऐं हे असां आलू इन में विझंदासीं ऐं सावा मिर्च बि असां विझी छॾींदासीं जेसिताईं असांजा आलू ॻरी वञे। तो असांजो कीमो आलू कीअं तयारु थिए थो, यमी और टेस्टी। असां ॾिसो कीअं चेक कयूं था। कीमो असांजो ॻरी चुको आहे। असां ॾिसो कीअं चेक कयूं था। असां इन खे भुञंदासीं। जेतिरो घणो असां इन खे भुञंदासीं ओॾो असांजो सुठो ऐं टेस्टी असांजो कीमो आलू तयारु थींदो। असांजो आलू बि ॻरी चुका आहिनि। हाणे असां इन में शोरमो यानी कि असां इन जी ग्रेवी तयारु कंदासीं। तव्हां पंहिंजे हिसाब सां ग्रेवी तयारु करे सघो था। असां हिन में थोरो पाणी विझोसीं। लूणु मिर्च अॻ में असां विझी चुका। असां हाणे थोरा ॿिया बि विधासीं। लूणु मिर्च तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ करे सघो था। असां पाणी विझी चुका हुयासीं। पोइ असां हिन में सुका धाणा विधासीं। कीमा आलूअ खे असां हल्की गैस ते रखी छॾींदासीं जेसिताईं हिन मां गीहु निकिरे। धनिया असां मथां गार्निश जे लाइ विझी छॾींदासीं। 5 मिंट असां हल्की गैस ते रखंदासीं। कीमा आलूअ मां गीहु निकिरी चुको आहे। कीमा आलू तयारु आहे। इन जे मथां असां विझंदासीं गरम मसालो। यमी और टेस्टी। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं तयारु कंदा कीमा ऐं आलू। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदव।